नसीराबाद रिपोर्ट अब्दुल लतीफ़ गाढ़ी। तालीम खपे ताला न, स्कूल खपन वाड़ा न। तारीख़ 27 सितंबर 2021। प्रोग्रेसिव स्टूडेंट्स फेडरेशन ज़िले कंबर पारां ॻोठ रिबन खान गाढ़ी तालके नसीराबाद जे बंद पियल प्राइमरी स्कूल खे खोलराइण लाइ रियाज़ फुलपोटो, वसीम खासकेली, इंसान दोस्त, जावेद सोलंकी, आमिर बुलेदी सराय, सिकंदर गाढ़ी सराय, अब्दुल लतीफ़ गाढ़ी समेत सवें स्कूल जे शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं ॻोठाणनि जे अॻुवाणीअ में स्कूल जे अङण अॻियां प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कंदे एहतिजाज कयो, जिथे अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह कयो थो वञे। स्कूल जी इमारत ज़बून हाल थी चुकी आहे। असीं मुतालबो था कयूं। तालीम जे वज़ीर सरदार शाह, तालीम जे सेक्रेटरी गुलाम अकबर लगारी ऐं डिप्टी कमिश्नर कंबर शदाद कोट जावेद नबी खोसो साहब खां त स्कूल में उस्ताद मुक़रर कया वञनि ऐं स्कूल खे बुनियादी सहूलतुनि समेत किताबनि जो पूराए करणु, ॿीहर स्कूल बहाल कयो वञे ऐं स्कूल जो फंड बहाल कया वञनि। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ नसीराबाद।